बिरासटी मां ख़बर ॾींदा हलो त IG सिंध पारां Z2100 सोपारी कपाइण वारनि जी लिस्ट पधरी थियण खां पोइ बिरासटी जे DSP लोंग खान शहर वटि ॿिनि ॼणनि पहुची पाक किताब ते हिन समाजी बुराइनि खां तौबा करे छॾी। उन सिलसिले में कुंडा खाई वासी आमिर मेमून ऐं पीर सिकंदर अली शाह बिरासटी जे DSP लोंग खान शहर जे ऑफिस में अची दस्तावेज़नि ते लिखत में कसमनामो पेश करण बाद चयो त असां Z21 सोपारी खाईंदड़ हुयासीं पर खपाई नाहे ऐं हाणे असां साक ते चऊं था त कॾहिं बि इहा सोपारी न खाईंदासीं। उन मौके ते DSP लोंग खान शहर चयो त तालके अंदर ॾोहनि ते कंट्रोल करण जी भरपूर कोशिश करे रहिया आहियूं। हिननि पाक किताब ते यकीन ॾियारियो आहे त अॻिते इहे Z21 न खाईंदा ऐं न ई खपाईंदा। हिननि जो नालो लिस्ट मां कढण लाइ मथे आला ऑफिसरनि ॾांहुं लिखी मोकिलींदासीं। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।